الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإن من أهل الكتاب لمن يؤمن بالله وما أنزل إليكم وما أنزل إليهم خاشعين لله لا يشترون بآيات الله ثمنا قليلا أولئك لهم أجرهم عند ربهم إن الله سريع الحساب صدق الله العلي العظيم. درود الشريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला दुनिया ऐं आख़िरत जो नतीजे तौर ते बयानु फरमायो हो। जेके दुनिया में माण्हू आख़िरत खे बिल्कुलु विसारे सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुनिया खे हासिल करणु ऐं दुनिया खे पंहिंजो मक़सदु मतिलबु बणाइनि था, पोइ ईअं ई मरी था वञनि दुनिया दुनिया कंदे। अल्लाह ताला फरमायो उन्हनि जो आख़िरत में को बि हिसो कोन्हे ऐं इहा दुनिया जी ज़िंदगी थोरड़ी आहे, इहा गुज़री वेंदी। क़ब्र खां पोइ हमेशह वारी ज़िंदगी शुरू आहे, उनजो बंदोबस्तु कयो। पोइ जेके माण्हू वरी दुनिया जे हिन थोरड़ी ज़िंदगीअ में आख़िरत जो बंदोबस्तु घणो कनि था, दुनिया जो बंदोबस्तु ओतिरो जेतिरी ज़रूरत अथनि ओतिरो कनि था, त पोइ अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे लाइ इनाम जो बंदोबस्तु बि बयानु फरमायो। पोइ अहिड़ीअ तरह सां अॼोकिन आयतुनि जे अंदरि बि अल्लाह तबारक व ताला अहले किताब यानी यहूदिन ऐं नसरानिन जे मुतालिक़ बयानु फरमायो आहे। यकीनन अव्हांखे यादि हूंदो त हिन आयत जो ताल्लुक़ गुज़िरियल उन्हनि आयतुनि सां आहे जो हिन सॼी सूरत आल इमरान में यहूदिन जूं वॾियूं वॾियूं साज़िशूं, वॾियूं वॾियूं हरकतूं, वॾियूं वॾियूं ख़बासतूं बयानु कयूं वियूं आहिनि जेके इस्लाम जे ख़िलाफ़ हूं, हुज़ूर सलातो सलाम जन जे ख़िलाफ़ हूं। पोइ उन्हनि जे एॾिन वॾिन ख़बासतुनि खां पोइ ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि वेहिजी पई वञे त यहूदी शायदि सभु अहिड़ा आहिनि, सभु यहूदी दीन जा मुख़ालिफ़ आहिनि, सभु मुनकिर आहिनि, सभु दीन जा दुश्मन आहिनि। त पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला कुझु इन तरफ़ बि उसूल बयानु कंदे फरमायो आहे त सभु हिकु जहिड़ा न आहिनि, कुझु हुननि में चङा बि आहिनि। पोइ हिन आयत जे नाज़िल थियण जो ख़ुसूसन सबबु जो उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे उहो ही आहे, क़ुर पाक जे हर आयत जे नाज़िल थियण जो को न को सबबु, को न को वाक़ियो, को न को मसइलो हूंदो हो, का न का ज़रूरत, का हाजत हूंदी हुई। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हबश मुल्क जो बादशाह नजाशी, नालो हुयुसि असहम, हुज़ूर सलातो सलाम जन पंहिंजे नबूअत जे दौरान इन नजाशी बादशाह ॾांहुं हिकिड़ो ख़त मोकिलियो। ग़ालिबन उहो 5 हिजरीअ में हुज़ूर सलातो सलाम जन खे मके खां हिजरत कए मदीने जे तरफ़ 5 साल थिया, ख़त मोकिलियो हुयसि। ऐं इहो कुझु बुज़ुर्गनि ईअं बि लिखियो आहे त ख़त हुज़ूर सलातो सलाम जन अञा बाद में लिखियो हो। 5 हिजरीअ में हुज़ूर सलातो सलाम जन खे जॾहिं इन ॻाल्हि जी मालूमात थी त नजाशी बादशाह नसरानी आहे, ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा थो सम्झे ऐं उनखे हाजत रवा मुश्किल कुशा थो सम्झे, ऐं इन खां कुझु वक़्तु अॻु में मके खां हिजरत करे काफ़ी सारा माण्हू मुस्लमान हबश जे तरफ़ विया। 5 हिजरीअ में काफ़ी सारनि माण्हुनि मके खां हबशा जे तरफ़ हिजरत कई।
उन्हनि खे उते तहफ़ुज़ मिलियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नजाशी बादशाह ॾांहुं हिकिड़ो ख़त मोकिलियो, ग़ालिबन पंहिंजे सौट हज़रत जाफ़र तैयार रज़ी अल्लाह ताला जे हथां सहाबा किराम जी हिकिड़ी जमात वई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मोकिली, उन में ख़त लिखियऊं। उन ख़त जो ख़ुलासो ज़रा बुज़ुर्गनि लिखियो आहे, हिन तरह हो। पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लिखियो त ही ख़त मिन मुहम्मद रसूलुल्लाह, अल्लाह जो रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ खां आहे। उन खां पोइ हम्द ऐं सना लिखी वई, अल्लाह ताला जी तौहीद, अल्लाह वहदहु ला शरीका, उन सां केर बि शरीक कोन्हे, तव्हां सां सभिनी जो हाजत रवा, मुश्किल कुशा ऐं बहितरीन निगाहबान आहे, लिखियो वियो। उन खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़त में इहा ॻाल्हि वाज़िह करे लिखी हुई त तव्हांजे अक़ीदे मुताबिक़ ईसा अलैहिस्सलाम खे तव्हां ख़ुदा था सम्झो, पर ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला ज़रा पैदा फरमायो पंहिंजे कुदरत वारे हिकु कलमे सां। ईसा रूहुल्लाह सॾियो वियो, अल्लाह ताला जो हिकिड़ो कलमो हो, उहो बीबी मरियम खे इल्का कयो वियो। जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, गले गिरेबान खां वठी करे हिकिड़ी फूक ॾिनई, अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां ईसा अलैहिस्सलाम बीबी मरियम जे पेट में पैदा थी पियो। ऐं ईअं अल्लाह ताला जे हुक्म सां बिना पीउ जे, जीअं आदम अलैहिस्सलाम बिना पीउ माउ जे पैदा कयो वियो। इहो अल्लाह तबारक व तआला जे कुदरत जो हिकिड़ो करिश्मो आहे। बाक़ी ईसा अलैहिस्सलाम बि बानो आहे, अल्लाह उन जो बि ख़ालिक ऐं मालिक आहे। अल्लाह तबारक व तआला खां सवाइ केर बि हाजत रवा, मुश्किल कुशा कोन्हे। इहे ॻाल्हियूं ख़त में वाज़े तौर ते लिखियूं वियूं। उन खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लिखियो त मां तोखे तुंहिंजे लश्कर समेत दीन इस्लाम क़बूल करण जी दावत थो ॾियां। मुंहिंजे दावत खे क़बूल कयो, मुंहिंजी ऐं मुंहिंजे अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जी इताअत कयो, ख़ुसूसन मुंहिंजे मथां जेको क़ुर पाक नाज़िल कयो वियो आहे उन जी तालीम खे तस्लीम कयो, क़बूल कयो, उन जी इताअत कयो। मुंहिंजी नसीहत इहा हिते पूरी थी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ठपो मोहर लॻल हुई। जॾहिं नजाशी बादशाह खे इहो ख़त मिलियो, पंहिंजे शाही तख़्त ते वेठल हो, बुज़ुर्गनि लिखियो आहे त तख़्त तां लही करे हेठि वेठो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़त खे मुबारक खे पहिरियां त अखियुनि ते रखियईं, चुमी ॾिनई, पोइ उनखे खोले करे पढ़ियईं। जीअं पढ़ंदो वियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ थींदो वियो। बिल्कुलु थधो ऐं नरम थी वियो। जवाबी ख़त बि लिखियईं। जवाबी ख़त हुन पंहिंजो वरी इहो लिखियो, पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते सलाम लिखियईं, अल्लाह तबारक व तआला खे वहदहु ला शरीक करे मञां थो, ऐं साईं मां तव्हांजे सोट जे हथ ते, तव्हांजे हथ ते बैत करे इस्लाम क़बूल कयो अथमि। तव्हां जेके ॻाल्हियूं हिन ख़त में लिखियूं आहिनि इहे बिल्कुलु सही आहिनि, मां इन जो क़ाइल आहियां, मञां पियो। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियो अथई, छो त बराह रास्त हुज़ूर जन सां बि मुख़ातब थिए न ख़त जे ज़रिए। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां जेको कुझु फरमायो बिल्कुलु सच ऐं हक़ आहे। तव्हां हक़ ऐं सच जा आख़िरी पैगंबर आहियो। तव्हांजी तालीम बि सची, तव्हांजे मथां नाज़िल थियल क़ुर बि सचो। रब जी ज़ात बि सची ऐं वहदहु ला शरीक आहे। मां हुन ते ईमान आणियां थो। पोइ मां पंहिंजे ज़ात जो साईं मालिक आहियां। हे सॼी दुनिया सभु कुझु छॾे करे जे हुकुम थी पवे त मां तव्हांजे आॾो हाज़िर थियण जे लाइ तयारु आहियां। हुन पंहिंजो नालो बि लिखियो ऐं ख़त में लिखियईं त मां हीउ ख़त पंहिंजे पुट इरहा बिन असहम जे हथां तव्हां ॾे मोकिलियां थो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त ॿेड़े में 60 माण्हू ॿिया बि हुन सां गॾाए करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾांहुं ख़त खणाए करे नजाशी बादशाह मोकिलियो। अल्लाह तबारक व तआला जी कुदरत, उहो समुंड जे ज़रिए ॿेड़ो जॾहिं तरंदो हलंदो आयो, रस्ते में उहो ॿेड़ो विच समुंड में ग़रक़ थी वियो। हिकिड़ो माण्हू बि कोन मिलियो हुन मां।
ईअं काफ़ी वक़्तु गुज़रियो। 5 हिजरीअ में हे मुस्लमान थी चुको। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ख़त पढ़ी करे 9 हिजरीअ में हिन जी वफ़ात थी। 9 हिजरीअ में जॾहिं 9 हिजरीअ में हिन जी वफ़ात थी 4 सालनि खां पोइ, उन वक़्तु क़ुर पाक जो ही आयतूं नाज़िल करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला ॿुधायो त नजाशी बादशाह जी वफ़ात थी वई आहे। छोकी हुनजो हेॾे अचणु ऐं तव्हांजो होॾे वञणु विच में समुंड आहे, वॾो हाइल आहे, कोन थी सघंदो, न हू अची सघंदो हुनजो लाश, न की तव्हां वञी सघंदव। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन इत्तला खां पोइ जिब्रील अलैहिस्सलाम अची करे इत्तला जो ॾिनो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे घुराए करे उते गॾु करे ऐं जनाज़े नमाज़ पढ़ियऊं, पर ग़ाइबाना, लाश त ज़ाहिर कोन हो, जनाज़ो पढ़ियऊं जीअं पढ़िबो आहे चइनि तकबीरुनि सां। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जनाज़ो पढ़ियो त मके जे मुशरिकनि मुनाफ़िक़नि अची गोड़ कयो, अवाए जनाज़ो पढ़ियो त अॻियां माण्हू ई कोन था न, ही त पढ़ंदा आहिनि सदाईं जनाज़ो तॾहिं जॾहिं माण्हू अॻियां हूंदो आहे न, हिननि जे अॻियां माण्हू ई कोन्हे, हिननि जनाज़ो कीअं पढ़ियो? अड़े ख़बर जो हिननि खे पई त नजाशी बादशाह जो आहे, वेतर हुननि शोर मचायो। नजाशी बादशाह नसरानी हो, हिननि जे दीन जो बि कोन हो, पोइ बि हुनजी नमाज़ था पढ़नि, सो बि ग़ाइबाना, जनाज़ो हथ न अॻियां कोन, ख़िलाफ़ कानून जे, हे आहे हिननि जो दीन। हुननि शोर शराबो शुरू कयो। उन वक़्तु क़ुर पाक जो ही आयतूं अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमायईं, तवज्जो खपे। व इन मिन अहलिल किताब लमन युमिनु बिल्लाह, अहले किताब मां कुझु अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह जे ज़ात ते ईमान आणनि था। वमा उनज़िल इलैकुम, ऐं सोना नबी जेको कुझु न तव्हांजे तरफ़ नाज़िल कयो वियो, माना क़ुर पाक, उन ते बि ईमान आणो था। वमा उनज़िल इलैहिम, ऐं उन्हनि जे तरफ़ जेको नाज़िल कयो वियो हो, माना इंजील ईसा अलैहिस्सलाम वारो, उन ते बि हुननि जो ईमान हो। ख़ाशिईन लिल्लाह, अल्लाह तबारक व तआला जो ख़ौफ़ बि रखनि था, डपु था रखनि, ख़ुदा खां डिॼंदे ज़िंदगी गुज़ारनि था। ला यश्तरून बिआयातिल्लाहि समनन क़लीला, अल्लाह तबारक व तआला जी आयतुनि खे थोरे मुल्ह, थोरी क़ीमत में ख़रीदो फ़रोख्त बि नथा बणाइनि, पंहिंजो ईमान, पंहिंजो दीन तब्दील बि नथा कनि चइनि पैसनि जे लालच में। काई तब्दीली चइनि पैसनि जे करे असांजे आयतुनि में नथा आणनि। उलाइका लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, अल्लाह से फरमायो इन्हनि बाननि जे लाइ असां वटि अजुर आहे, रब तबारक व तआला जे तरफ़ खां उन्हनि बाननि जे लाइ संदन रब वटि वॾो अजुर आहे। इन अल्लाह सरीउल हिसाब, अल्लाह तबारक व तआला हिसाब करण में ॾाढो तकड़ो आहे, देर ई कान थो लॻाए, एॾो बेनियाज़ आहे। इहो आयत जो ज़ाहिरी तर्जुमो आहे, जंहिंमां इहा ॻाल्हि साबित थिए थी त सभु अहले किताब बुछड़ा बुरा न आहिनि। कुझु अहिड़ा बि आहिनि जेके ईमान आणनि था अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते, क़ुर पाक ते, तौरात ते, ऐं अल्लाह खां डिॼनि था, उन्हनि जे लाइ अल्लाह ताला वटि अजुर बि आहे। हाणे सवाल इहो पैदा थींदो त हिन आयत जे अंदरि हुन नजाशी बादशाह जो तज़किरो त कोन्हे। नजाशी बादशाह जो तज़किरो जिब्रील अलैहिस्सलाम जे ज़रिए हिकिड़ी आम ख़बर करे ॾिनी वई त हू हुते इंतकाल करे वियो आहे। हाणे हीअ आयत नाज़िल कई वई उन दौर जे मुनाफ़िक़नि जे एतिराज़ जे करे। हुननि चयो त हो अहले किताब नसरानी हो, हे वरी उन्हनि जी था जनाज़े नमाज़ पढ़नि, ऐं सो वरी मौजूद बि कोन अथनि, जेको हिननि जे दीन ते बि कोन हो। हीअ आयत नाज़िल करे ॿुधायो वियो त हू क़ुर खे मञनि था, तौरात खे मञनि था, अल्लाह खे मञनि था, माना हिननि जे दीन ते आहिनि। इहा जुज़ी मिलाई वई त हो हिननि जे दीन ते आहिनि, जंहिंजी जनाज़े नमाज़ पढ़नि था उहे हिननि जे दीन ते आहिनि। बाक़ी ॿियो सवाल इहो रहियो त जनाज़ो अॻियां कोन्हे को, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज़ जनाज़े जी कीअं पढ़ाई? उलमा मुहद्दिसीन हुन जा काफ़ी सारा जवाब लिखिया आहिनि। पहिरियों जवाब हीअ आहे, जंहिंजो रिवायत इब्न हिब्बान में तज़किरो बि आहे। रिवायत इब्न हिब्बान में लिखियल आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आॾो नजाशी बादशाह जो जनाज़ो आंदो वियो, अल्लाह जे पैगंबर पोइ नमाज़ पढ़ी आहे। उन हिकिड़ी रिवायत मुताबिक़ पोइ त को सवाल ई पैदा कोन थो थिए।
रिवायत इब्न हिब्बान के मुताबिक जॾहिं जनाज़ो अल्लाह ताला जी कुदरत सां आंदो वियो, अल्लाह ताला जे ज़ात ॼाणे थो, का बि वॾी ॻाल्हि कान्हे। जीअं मेराज कराए थो हिकिड़ी घड़ीअ में, जीअं मके जा मुशरिक पुछनि पिया त जेकॾहिं तव्हां बैतुल मुक़द्दस विया आहियो त ॿुधायो बैतुल मुक़द्दस जो नक्शो ॿुधायो, घणा दरवाज़ा, घणियूं दरियूं अथसि, कहिड़ी तरह सां दर लॻल अथसि, खिड़कियूं घणियूं अथसि। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सायो कयो, उहे घणियूं त कोन हुयूं, हेॾी वॾी मस्जिद हुई। पर उन वक़्तु हिननि जो सुवाल कयो त अल्लाह तबारक व तआला बैतुल मुक़द्दस जो सॼो नक्शो अॻियां अचे रखियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसंदा वञनि पिया, हेतिरा हेतिरा दरवाज़ा आहिनि, हिन डिज़ाइन जा आहिनि, हेतिरियूं खिड़कियूं आहिनि, सभु ॾिसंदा वञनि पिया, ॿुधाईंदा वञनि पिया। त अहिड़ी तरह सां रिवायत इब्न हिब्बान मुताबिक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो नजाशी बादशाह जो जनाज़ो आंदो वियो, पोइ जनाज़े जी नमाज़ सही थी पई। ॿियो जवाबु हीउ आहे त इहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ाती ख़ुसूसियत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला काफ़ी सारनि ॻाल्हियुनि में अहिड़ियूं ख़ुसूसियतूं अता फ़रमायूं जिन ख़ुसूसियतुनि में संदन उम्मत उन्हनि सां गॾु न आई। इहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा ख़ासि सिफ़तूं आहिनि। जीअं मसलन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे दौर में को कर्ज़ी माण्हू मरी वेंदो हो न, उनजी जनाज़े नमाज़ न पढ़ाईंदा। कोई बि मरी वियो, मुस्लमान हुजे भले, पाण पुछा कंदा बाबा कर्ज़ त कोन अथसि, पोइ ॿुधायो वेंदो साईं हा हिन ते कर्ज़ु आहे। पोइ पुछंदा भला इहो कर्ज़ु जेकॾहिं अथसि को पंहिंजो पोयनि मां कोई कर्ज़ु जेको ज़िमो खणे, जेकॾहिं कोई खणंदो त साईं हा मां लाहींदुसि, त पोइ हज थी वियो, पोइ वरी जनाज़े नमाज़ पढ़ंदा। पर कोई बि अॻियां न थींदो त पाण जनाज़े नमाज़ न पढ़ंदा, पाण फरमाईंदा त तव्हां जनाज़ो पढ़ो, मां कोन थो पढ़ां। इन जे करे त माण्हुनि खे सबक़ ॾियणु मक़सदु हो त ज़िंदगीअ में एतिरो कर्ज़ु अहिड़ी तरह सां वठी था वञो, लायानी था सम्झो, मामूली था सम्झो इन कर्ज़ खे, जो तव्हां मरी वञो ऐं तव्हांजा पोयां बि इन कर्ज़ खे लाहिण में हलाक हुजनि। माना ज़रूरत तव्हांजी बिल्कुलु आहे, पर उन ज़रूरतुनि खे पूरे करण जे लाइ एॾो कर्ज़ु था खणो जो लाहे बि कोन था सघो। तंहिंजे करे माना कर्ज़ जे तरफ़ न वञो, पंहिंजे ज़रूरतुनि खे हटायो। इहा तालीम ॾियणु मक़सदु हुई, इन जे करे न पढ़ंदा। पोइ छा असां बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन हीअ सुन्नत ते अमल कयूं? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त न, इहा अल्लाह जे पैगंबर जी ख़ासि शान ऐं सिफ़त हुई, असांखे इजाज़त न आई। पाण त हुन महिल फरमाईंदा न त तव्हां पढ़ो, मां नथो पढ़ां, तव्हां पढ़ो, माना असांखे पढ़णो आहे। त बिल्कुलु ईअं जनाज़े नमाज़ जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ग़ाइबाना पढ़ी आहे, उहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़ुसूसियात मां आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थियो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो हिकिड़ो सहाबी आयो, गुरबत जी इंतिहाई हुनजे मथां कशमकश हुई, चई त साईं मूंखे कफ़ारो अदा करिणो आहे, रमज़ान जो रोज़ो टुटी पियो अथमि। अब कीअं या घर वारीअ सां सुम्ही वियुसि रोज़े सां। हुज़ूर ने फरमायोसि कफ़ारो थींदो। साईं कफ़ारो घणो? 2 महीना रोज़ा रखंदे। साईं हिकिड़ो रोज़ो ई भॼी पियो, हिकिड़ो रोज़ो ई भॼी पियो, घर वारीअ सां गॾु थी वियुसि, 2 महीना कीअं रखंदुसि? पाण फरमायूं पोइ भला 60 मिस्किननि खे खाधो खाराए। साईं एतिरो ग़रीब आहियां जो पंहिंजे खाइण लाइ कुझु कोन्हे, 60 खे वरी किथां खाराईंदुसि? एतिरे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो खजूर जो को टोकरो आयो। मां मुख़्तसर थो कंदो वञा, अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि चलो भला पंहिंजे कफ़ारे में ही वञी विराए। त हुन चयो त मूंखां वधीक केरु ग़रीब आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि तूं ई वञी खा। कफ़ारो बि हुनजो, खाए बि वञी पाण। अॼु तव्हां असांखे इजाज़त आहे जेकॾहिं असांखे ग़रीब खे ईअं चऊं त? न, इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान आहे। हुज़ूर जन साहिब निस्बत आहे, उनखे अल्लाह तबारक व तआला ख़ुसूसियतूं ॾिनियूं, करे छॾियूं, ठीकु आहे। इन खां अलावा काफ़ी सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़ुसूसियतुनि मां। कोई हिकिड़ो सहाबी हो, उन ॾेती जी ॻाल्हि कई, साईं मां हीअ शइ फलाणे माण्हूअ खे विकिरो करे ॾिनी आहे, पर मूंखे उहो पैसा कोन थो ॾे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿ अथई को शायदि? साईं शायदि केरु कोन्हे, शायदि कोन्हे, बसि मां अकेलो आहियां। ॿी रिवायत वरी ईअं ईंदो आहे त उहो हिकिड़ो सहाबी सिर्फ़ु चए पियो त मां शायदि आहियां, फलाणे माण्हू फलाणे खे ॾिनी आहे, का शइ ॾिनी आहे, मां शायदि आहियां। उहो नालो हिन महिल मूंखे ज़हन ते नथो अचे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि त इन जा शायदि अथसि? साईं शायदि ॿिया कोन अथसि, मां अकेलो आहियां शायदि। पाण फरमायूं तूं हिकिड़ो ई ॿिनि जे बराबरि आहे। अहिड़ो सचो हो, तूं हिकु ई ॿिनि जे बराबरि आहे। छा पोइ असां बि जेकॾहिं कोई अहिड़ो ईमानदार माण्हू हुजे त उहो हिकिड़ो ई असां ॿिनि जे बराबरि क़ाइमु मक़ाम करे शायदि तौर ते लिखूं?
न असांखे ॿ माण्हू खपनि, भले ॿई वली हुजनि, भले ॿई मुहद्दिस हुजनि, क़ुरान जा हाफ़िज़ आलिम हुजनि, न ॿ खपंदा। मालूम थिए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं ख़ुसूसियतूं अहिड़ियूं हुयूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण ग़ाइबाना जनाज़े नमाज़ पढ़ी आहे, त असांखे इतां सबक़ न आहे। हा अलबत्ता इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जन क़तान इन ॻाल्हि जा मुख़ालिफ़ आहिनि, जेसिताईं जनाज़ो अॻियां मौजूदु न आहे तेसिताईं जनाज़े नमाज़ न पढ़ो, माना ग़ाइबाना जनाज़े नमाज़ कोन्हे। हा इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह, इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह, इहे बुज़ुर्ग इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि, दलील इन हदीस पाक मां वठंदा आहिनि। इनकार न कबो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़ुसूसियात मां जेका शइ आहे को जेकॾहिं उहो अमल करे थो त उहो उनजे लाइ बि बहितर आहे। असांजे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जे निस्बत में इहा शइ कोन्हे का। ऐं ॿिए रिवायत जे अंदरि ज़ाहिरी क़ुरान पाक जे आयतुनि मां ॾिसो ख़ुलासो इहो मिलियो त यहूदियुनि ऐं नसरानियुनि या मुशरिकनि मुनाफ़िक़नि, मदीने जे मुनाफ़िक़नि जेको एतिराज़ कयो त नजाशी बादशाह हिन जे दीन जो बनाई, पोइ बि हिननि नमाज़ पढ़ी आहे, अल्लाह से फरमायो त सभु बेदीन न आहिनि, कुझु दीनदार बि आहिनि जेके क़ुरान खे, नबीअ खे, अल्लाह जे ज़ात खे मञनि था, हिननि जे दीन में आहिनि, त हिननि जो इहो अमल तव्हांजो चवणु त बेदीन हो, हिननि जे दीन जो न हो, इहा ॻाल्हि ग़लति आहे, दीनदार हो। बाक़ी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अमल जेको आहे पंहिंजो क़ुरान पाक त चवे थो इन हुवा इल्ला वहयुन यूहा, अल्लाह जो पैगंबर अल्लाह जे मर्ज़ीअ खां सवाइ ज़बान बि कोन चोरींदो आहे, त अमल कीअं कंदो? अमल कीअं कंदो अल्लाह ताला जे मर्ज़ीअ खां सवाइ? माना अल्लाह तबारक व तआला खे इहा ॻाल्हि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़ुसूसियात में इल्म हो ॾिनियूं ऐं हुज़ूर जन करे छॾियूं। त हाणे इन आयत जे आख़िर में अल्लाह तबारक व तआला फरमायो इन अल्लाह सरीउल हिसाब, अल्लाह तबारक व तआला हिसाब करण में तकड़ो आहे। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, जेको बि कमु तकड़ में कबो आहे हुन में त का न का कमी रहिजी वेंदी आहे, पोइ अल्लाह तबारक व तआला बि सरीउल हिसाब फरमायो आहे, तकड़ में हिसाब, उहो तकड़ में हिसाब कंहिंजो थींदो? हिन नजाशी बादशाह जो थींदो छा? या नेकनि जो हिसाब तकड़ में थींदो छा? या सॼी दुनिया जो हिसाब तकड़ में थींदो? अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे आॾो त का बि देर कान्हे, वाकई अक़ीदो आहे, ईमान आहे, मञूं था। हो अल्लाह तबारक व तआला त इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकुन, हू त कुन जो मालिक आहे। सॼी दुनिया खे ठाहिण में रुगो लफ़्ज़ कुन चवण जो बि इरादो कयईं, लफ़्ज़ कुन थी पोइ थी वञे, इन लफ़्ज़ चवण जो बि बुज़ुर्गनि लिखियो आहे, इरादो कयो अल्लाह ताला, दुनिया ठाही वई। त हिसाब किताब करण में केॾी देरि लॻंदसि? कुन चवण में सेकंड बि कोन थो लॻे, हिकिड़े सेकंड में 5-8 दफ़ा कुन 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 चई वेंदासीं। एॾी वॾी दुनिया जेको कुन जे लफ़्ज़ सां बणाए सघे थो रब ज़ुल जलाल, हिसाब सॼी काइनात जो हिसाब करण में केॾी देरि कंदो? तब तंहिं हूंदे बि अक़ीदे ईमान जे बावजूदि सम्झण जी ॻाल्हि आहे त अल्लाह ताला पूरी काइनात जे इंसाननि जो हिसाब जल्दी कंदो, या सिर्फ़ नेकनि जो जल्दी कंदो, या इते जेके अहले किताब मां उहे माण्हू जेके ईमान मोमिननि सां गॾु रखनि था उन्हनि जो हिसाब जल्दी थींदो? छा मतिलबु आहे? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात वटि कंहिं बि मामले में देरि कान्हे, कंहिं बि मामले में कमी कान्हे, कंहिं बि मामले में बहैसियत जे इंसान वटि हर ॻाल्हि में का न का कमी, का न का रुकावट, का न का कमज़ोरी, का न का इज्ज़, का न का खोटी हूंदी आहे। अल्लाह ताला इन्हनि समूरनि शयुनि खां पाक आहे, ईअं मामिलो निमटाईंदो जो कंहिंखे ख़बर बि कान पवंदी। अहिड़ी तरह सां हुनजे तराज़ो, अदालत वारो तराज़ो एॾो साफ़ शफ़ाफ़ हूंदो। पर ही कानून ॿुधाए छॾियईं त असां हिसाब करण में कंहिंखे बि देरि न कंदासीं, सभिनी जो। पर रिवायत जे अंदरि ईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला नेकनि माननि जो हिसाब दुनिया में ई तकड़ो कंदो आहे। उन्हनि खे नेकनि खे अल्लाह तबारक व तआला दुनिया जे हयातीअ में ई उन नेकियुनि जे बदौलत पंहिंजे फज़ल सां इज़त में इज़ाफ़ो ॾींदो आहे, उन्हनि जो नालो शोहरत सां मशहूरु करे छॾींदो आहे, उन्हनि जे नाले खे लक़बनि सां नवाज़ींदो आहे, ऐं दुनिया जे अंदरि ई पंहिंजे नेकनि ऐं सालिह माननि खे जेको बदिलो आख़िरत में ॾियणो आहे उनजो कुझु हिसो दुनिया में अल्लाह ताला उनखे ॾेई करे ख़ुशी नसीब कंदो आहे। इहो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो हिकिड़ो सुन्नत तरीक़ो रहियो आहे त दुनिया में बि जीअं अल्लाह ताला सेखारियो आहे रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन, उहे माना भला आहिनि जेके मूंखां दुनिया जो बि आख़िरत जो बि भलायूं घुरनि था, पोइ घुरनि जो था दुनिया जो त माना ॾींदो आहे, हक़ीक़ी बदिलो उन्हनि जो आख़िरत में आहे, पर दुनिया में बि कुझु ॾींदो आहे। फिद दुनिया वल आखिरत क़ुरान पाक में जगह जगह ते चयो आहे। त अल्लाह तबारक व तआला ख़ुसूसन जेके नेक बाना हूंदा
उन्हनि जे साह कढण में बि आसानी आहे, उन्हनि जे हिसाब करण में बि आसानी आहे, ऐं उन्हनि ॿारनि जे तकलीफ़ुनि खे दूर करण में बि आसानी आहे। तॾहिं फरमाई सरी हिसाब जल्दी थींदो, माना जे कमियूं कोताहियूं हूंदियूं त माफ़ी ॾियण में बि देरि न लॻंदी, जे उन्हनि जा दर्जात आला हूंदा त उन्हनि खे जन्नत जे दाख़िल करण में बि देरि कान लॻंदी। वरी जे उन्हनि ॿारनि खे कंहिं मेंबर ते एज़ाज़ सां विहारणो हूंदो त उन्हनि जे लाइ मेंबर जे तयारु करण ऐं विहारण में बि देरि कान लॻंदी। मनसब बंदे जो जहिड़ो हुजे उनखे देरि कान कंदासीं, पर जे नाफ़रमान हूंदो त जहन्नम जे धिक ॾियण में बि देरि कान लॻंदी। पर जे पराई मिल्कियत ऐं हक़ फॿायो हूंदई त ज़ंजीर जहन्नम जो ॻिचीअ में पाराइण में बि देरि कान लॻंदी। जेके शयूं परायूं या पराओ माल अमानत जो फॿायो हूंदई उनखे ॻिचीअ में उहो सॼो सामान हार करे कंडलो करे पाराइण में बि देरि कान लॻंदी। असांजे हेॾो देरी कान्हे। तॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधाए करे दुनिया जे इंसाननि खे इन ॻाल्हि जे तरफ़ ज़हन छिकरायईं त जीअं न तव्हांखे इलाही कम हूंदा आहिनि त पोइ तव्हां चवंदा आहियो अञा बि तरस वांदो थियां, पोइ मथां ज़हन में इहो हुजेव त जंहिं रब जे ज़ात जे ॾाढो पूरी काइनात जो हिसाब किताब आहे उनखे बि त मोहलत लॻंदी। तॾहिं फरमाए छॾियईं त असां वटि इहा मोहलत ऐं देरि जी गुंजाइश कान्हे, इहो तव्हांखे हिन शइ जी ज़रूरत हूंदी आहे। अलाह हिन समूरनि शयुनि खां पाक आहे। फतबारक अल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। त इन लफ़्ज़नि सां सूरत आल इमरान जी आख़िरी आयत बाक़ी बचे थी, इंशा अल्लाह ताला हयाती रही त सुभाणे या परीहं उनखे बयानु कयो वेंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना